हिते जा वेठा आहियूं। मां टेंट 8-10 टेंटनि में ई हलियो वियो आहियां। माण्हू ॿाहिरि वेठा आहिनि। जेकाबाद जा बलोचिस्तान जा माण्हू हिते हिन कैंप में आहिनि मौजूद, जिन खे बलोचिस्तान में सहूलियत न मिली आहे, जेकाबाद में पाणी आहे, हिते उन्हनि ख़ाली जॻह ॾिठी, हुकूमत जी हिकिड़ी कैंप सिटी जी एस्टेब्लिशमेंट थी हिते आया आहिनि। जेको इहो बरसाति पई आहे, मां सभिनी खे ॼाणींदो आहियां त 1100 मिलीमीटर एवरेज बरसाति पई आहे सॼे सूबे में। किथे किथे त 1800 मिलीमीटर बारिश पई आहे पटीदन में। हिते तव्हां वटि मुंहिंजे दड़े में 1100 मिलीमीटर खां मथे बारिश पई आहे, 1200 जे क़रीब। ही सॼो जेको तर आहे राइट बैंक जो कश्मीर खां वठी मंछर ताईं अॻिते सेवण ताईं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।